लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो सदर इंजीनियर मोहम्मद अली महर साहब सलाम अलैकुम। साईं वालेकुम सलाम। मूंखे अॼु तव्हांखे थोरी तकलीफ़ ॾियणी आहे, उहा हीअ आहे त अवां जावा निपना रोहिड़ी जी साईं सखर पढ़िया जी साईं, महराणी यूनिवर्सिटी में आला तालीम हासिल कई जी साईं, पोइ वरी आला तालीम तव्हां वरी अमेरिका में बि कई जी साईं, पर हिते 10 साल तव्हां रहिया बि 10 साल तव्हां हिकिड़ी सुठी पोज़ीशन में रहिया जी साईं, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में, जी साईं। अवां अमेरिका छो विया? पहिरियों त साईं पढ़णु वियो हुउसि। जॾहिं मां वियो हुउसि, जीअं मां महिराण मां निकितुसि त मूंखे ख़ुशकिस्मती सां स्कॉलरशिप मिली वई। तंहिं महिल असांखे ख़बर कान हुई त ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, इंग्लैंड, अमेरिका ऐं कैनेडा खां सवाइ ॿिया मुल्क बि अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि। ॿियनि मुल्कनि में अंग्रेज़ी पढ़ाई थी वञे, सो मुंहिंजो फोकस हुयो इन्हनि ते। ऐं पोइ वरी उन्हनि मां बि इंग्लैंड ऐं USA ते हुयो। मुंहिंजी एडमिशन ॿिन्ही जायुनि ते थी वई। स्कॉलरशिप कंहिं ॾिनी? साइंस एंड टेक्नोलॉजी, मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी स्कॉलरशिप पहिरीं बैच में पहिरियों सिंधी अच्छा जंहिंखे मिली। हा, ऐं उन वक़्तु उन्हनि तमामु सख़्ती कई। असांजे महिराण मां बि क्वालिफाई कोन करे सघिया हुया, त उन वक़्तु इहा माण्हुनि सम्झो त इहा सुठी ॻाल्हि थी वई आहे। सो बहरहाल मूंखे मिली, ऐं मां उन वक़्तु इंग्लैंड या USA जो सोचां पियो। ॿिन्ही जायुनि ते घणी ॼाण कान हुई त किथे अप्लाई करिणो आहे, कीअं करिणो आहे। USA में एडमिशन मिली, इंग्लैंड में मिली। मां प्रिफर कयो त USA वञा हलियो। पोइ वरी मां USA वियुसि। उते वञी करे ऐं मां मास्टर्स कई कंप्यूटर इंजीनियरिंग में। वरी मोटी आयुसि, हिते नौकिरी कयमि। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका मां ॿुधाइणु चाहियां थो पियो व्यूअर्स खे, उहा इहा त ज़रूरी न आहे त इंग्लैंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड या कैनेडा वञे। घणा मुल्क अहिड़ा अथव। असांजो छोकिरो आहे, मुंहिंजे ब्रदर इन लॉ जो पुटु आहे, उहो एस्टोनिया वियो। एस्टोनिया में पढ़ाई मुफ़्त। हुन उतो मास्टर्स कई। अॼु यूरोप में सुठी पोज़ीशन ते वेठो आहे। अहिड़े नमूने सां मुंहिंजा दोस्त आहिनि जेके उते, हितां वरी जर्मनी विया। जर्मनी में फ्री अथव एजुकेशन, हायर एजुकेशन, यूनिवर्सिटी एजुकेशन फ्री अथव। उते विया, उन्हनि चयो त उते पार्ट टाइम जॉब बि मिली थी वञे, एजुकेशन बि सुठी आहे। अमेरिका में हिकिड़ी प्रोफेशनल कॉन्फ्रेंस में मां वेठो हुयुसि। लंच में ॿाहिरि निकितो त हिकिड़े छोकिरे मूंखे अची चयो त अस्सलाम वालेकुम। मां जो वालेकुम, आप पाकिस्तान से? मां पाकिस्तान से। मां सां अची वेठो। मूंखे चयईं त मां अमेरिका पढ़णु आयो हुउसि ऐं हिते मां पेट्रोल पंपनि ते नौकरियूं करे ऐं पढ़ां पियो, त फ़ी बि घटि पई घटि थिए, त क्रेडिट आवर्स वग़ैरह घटि पियो खणा, कोर्सिस थोरा पियो खणा। त 2 सेमेस्टरनि खां पोइ लॻो त मां त हिते ई बीठो आहियां। कंहिं ॾसु ॾिनो त स्वीडन वञो। स्वीडन वियुसि। उते पढ़ाई जेका हुई सा फ्री हुई ऐं नौकिरी बि मिली वई पार्ट टाइम। साल ॾेढ में पंहिंजी जेका असां डिग्री पूरी कयमि। अॼु स्वीडन में वेठो आहियां ऐं तमामु ख़ुशि आहियां। चईं त हाणे हिन कॉन्फ्रेंस में आयो आहियां त पंहिंजे उन्हनि दोस्तनि सां मिलियो आहियां जेके मूंसां पढ़ंदा हुया। अञा ताईं पेट्रोल पंपनि ते नौकरियूं था कनि, डिग्री पूरी कान थी अथनि। सो सिंध जे नौजवान खे मुंहिंजो इहो चवणु आहे त दुनिया खुली पई अथव। सिर्फ़ु इहो न सोचो त इंग्लैंड वञिणो आहे, USA वञिणो आहे, पैसा काॾो ईंदा या न ईंदा। तव्हां उते एतिरा पैसा खणी वञो जो तव्हांजी एडमिशन थिए ऐं तव्हां 2-3 महीना कढी वञो। उनखां पोइ तव्हांखे नौकरी बि मिली वेंदी। ऐं जॾहिं तव्हां डिग्री पूरी कई त तव्हां मतिलबु नौकरी पार्ट टाइम पढ़ाई जे दौरान, पर जीअं तव्हां डिग्री पूरी कई त तव्हांखे फुल टाइम नौकरी बि मिली वेंदी। महर साहब, इंजीनियर कहिड़ा मुल्क ॾिसनि? इंजीनियर साईं हुनुर आहे, इंजीनियरी हुनुर आहे। जीअं डॉक्टरी हुनुर आहे। हुनुर वारो माण्हू चवंदा आहिनि किथे बुख न मरंदो आहे। इंजीनियर जंहिं मुल्क में वेंदो पंहिंजे हुनुर जी बुनियाद ते खटियो खाईंदो। पोइ मुंहिंजो चवणु इहो आहे इंजीनियर्स खे, डॉक्टर्स खे, न हुजनि MBA वारा, मार्केटिंग वारा हुजनि, केर बि हुजनि, CA चार्टर्ड अकाउंटेंट्स हुजनि, निकिरो, रस्ता खोलियो पंहिंजे लाइ, रस्ता ॻोल्हियो। जेकॾहिं खुली नथा सघनि त ॻोल्हे करे खोलियो। जीअं पाणी छित ते बीठो हुजे, बीहंदो कोन्हे, उहो काथो न काथो निकिरी वेंदो आहे, रस्तो कढ। हा, सो दुनिया खुली पई अथव। ऐं जीअं चवंदा आहिनि त जे घिड़िया से चढ़िया ईअं अथई मुई मथे महिराण में पौ ट्रपो ॾे। हा,
सो तमियार मिलई हा हा सो रस्ता खोलियो पंहिंजा निकिरो ऐं तव्हां लाइ दुनिया खुली पई आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त हिकिड़ो तस्वर इहा आहे त बाबा हीउ पाकिस्तान अर्ज़ वतन छॾिणो ई न आहे, सिंध माता छॾणी ई कान्हे। इन 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 हंधि नौजवान छा करे इन हंधि जॾहिं बीहे त? उनजो जवाबु मां तव्हांखे ॾियां त अॼु सिंध जेका आहे, अॼु दुनिया जेका आहे, उहा मुल्कनि में विरहायल कान अथव। ग्लोबलाइज़ेशन दुनिया खे चेंज करे छॾियो अथव। मुंहिंजा पुट जेके अमेरिका में ॼावा वॾा थिया, उते ई पढ़नि था पिया, उहे तव्हां सां वेही करे सिंधी ईअं ॻाल्हाईंदा जीअं पाण था ॻाल्हायूं। छो जो हफ़्ते में 2 ॾींहं 2 या 3 कलाक असां वीडियो कॉन्फ्रेंस कंदा आहियूं सिंध में। मुंहिंजी अम्मा बि वेठी हूंदी आहे, मुंहिंजो पुटु उमर उज़ैर उहे वेठा हूंदा आहिनि, असां वेठा हूंदा आहियूं। जॾहिं हुननि सां ॿार नंढे हूंदे सां सिंधी में ॻाल्हाए थो पियो, कम्युनिकेट थो करे, हुननि जूं शक्लियूं थो ॾिसे। मां आयुसि 5 साल अॻे हिते सिंध, पर 5 सालनि खां पोइ आयो आहियां। ॿार जेके ॼावा अॼु 5 सालनि जा आहिनि न, जीअं मुंहिंजा ॿार उते पहुता, अदा करे उहे नाला खणी चिंबड़ी विया आहिनि। तव्हां त सिंध खां निकिता ई कोन आहियो, अमेरिका वेठा हुजो, किथे वेठा हुजो, तव्हां त सिंध में वेठा हो। माना हिन नेट जेको आहे मिलाए छॾियो, दुनिया ॻंढिजी वई आहे, परदेसी न रहिया आहियो। हा, त हाणे उहो माण्हू जेको सिंध माता ऐं अर्ज़ वतन पाकिस्तान जी चावठ ते बीठो आहे, जी, उहो तो ॿिए मुल्क वञी सघे थो। ठीकु आहे। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, असां वटि घणे में घणा आहिनि लो इनकम ग्रुप जा माण्हू, जी साईं, जिन खे स्किल कोन्हे, जी, ठीकु आहे। त तव्हां छा था चओ त उहे तगारी खणण लाइ यूरोप, अमेरिका ऐं कैनेडा ऐं मिडिल ईस्ट वञनि या को हुनर बि सिखनि? हुनर सिखनि, उहो तमामु ज़रूरी आहे। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं हुनर तव्हां न सिखंदव ऐं उते वञी करे ऐं मामूली नौकरियूं कंदव, तव्हां पंहिंजी इज़त न कराए सघंदव। हुनर सिखी वञो, पर जेकॾहिं हुनर नथा सिखो त ईअं बि माण्हू कनि था पिया, मां ॾिठा आहिनि, जेके बिना हुनर जो उते पुॼनि था, उते सर्टिफिकेशन्स वग़ैरह करे उते वरी हुनर सिख वॾनि जायुनि ते पहुची था वञनि। माशाअल्लाह। हा, सो निकिरो ऐं इहो ज़हन में खणी निकिरो त जे तगारी करणी पई त खणंदासीं। पेट्रोल पंप आमतौर ते तानो इहो हूंदो आहे, अमेरिका में साईं फलाणो जेको आहे पेट्रोल पंप ते नौकिरी थो करे। असांजा चङा भला साफ़ी विया, हा, उते पंपनि ते ऐं गाॾियुनि हलाइण में पिया आहिनि। उन में हर्ज बि कहिड़ो आहे। जॾहिं मां हिकिड़े ड्राइवर खे थ्रू उबर ऐं करीम ऐं लिफ्ट ऐं चवां थो भाउ अच मूंखे हितां खणी वञ, उहो ड्राइवर मूंखे फज़ीलत सां पहुचाए थो, इहा त मददगार आहे न साईं, मददगार आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सिर्फ़ु हितां इहो सोचे वञो त मूंखे जेको बि करिणो पियो कंदुसि। जेको बि लफ़्ज़ थोरो ख़राबु ख़राबु उहो वरी माण्हू उन हिसाब सां सोचे, माण्हू मतिलबु जेको बि सुठो करिणो पियो सो कंदुसि, पर महिनत जेतिरी बि करणी पई उहा कंदुसि। हा, ऐं उते जीअं पेट्रोल पंपनि ते नौकरियुनि करण वारा अॼु पाण पेट्रोल पंपनि जा मालिक आहिनि। हा, मुंहिंजा दोस्त आहिनि। हा, सो उहो माण्हू न सोचे त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, मिलियनियर आहे, आराम सां उनजा गैस स्टेशन्स वग़ैरह आहिनि, उहो हिते आयो, हिते कंहिं पुछियोसि त साईं छा था कयो, त उनजो अदा मुंहिंजो बिज़नेस आहे। चई कहिड़ो? चई त मां मुंहिंजो कुझु गैस स्टेशन्स वग़ैरह आहिनि। चई साईं गैस स्टेशन अथव या गैस स्टेशन ते नौकिरी था कयो? हा, त हुनजो दादा नौकिरी बि कंदो आहियां। हा, शिफ्ट ते जॾहिं मुंहिंजो माण्हू न ईंदो आहे राति जो 12 बजे, त मां काॾो माण्हू आणींदुसि, मां पाण वञी बीहंदो आहियां ऐं पोइ वरी फर्श ते पोचो बि घुमाईंदो आहियां, सभु कुझु कंदो आहियां। हिन में कहिड़ो हर्ज आहे? पंहिंजे लाइ थो करे न साईं माण्हू। सो मुंहिंजो चवणु इहो आहे त हुनर पहिरीं ॻाल्हि हुजे, जेकॾहिं नाहे बि ऐं तव्हां में इहा लगन आहे त तव्हां हुनर सिखी वेंदो, पंहिंजो पाण ते एतिरो कॉन्फिडेंस तव्हांखे हुजे त निकिरो। ॻोठ मां निकिरी कराची बि जेकॾहिं अचो, पहिरियों स्टेप इहो ई हूंदो आहे ऐं सॼी दुनिया खे पंहिंजो घरु सम्झो, सिंध माता सम्झो। मुंहिंजो घरु जेको आहे न ऑस्टिन टेक्सस में, उहो सिंध माता अथव। ॿार सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, जॾहिं मर्ज़ी पवंदी आहे त उहे इंटरनेट ते सखर में वेही करे पंहिंजी ॾाॾीअ सां बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि।
सिंध माता में वेठा आहिनि उहे। मतिलबु ॾाढी उन्हनि जी छो कोन्हे हुते? साईं ॾाढी उन्हनि जी आई हुई, हा, इमिग्रेशन बि मिलियनि ऐं उते रहियूं बि। पोइ वरी मूंखे चई दादा मूंखे वापसि पुॼाए, अम्मा नथी रही सघे। हा, चए मुंहिंजा सभु बचा हुते वेठा आहिनि, मिट माइट तूं छड़ो हुते वेठो आहे, तूं ईंदो कर पाण, तुंहिंजे लाइ अचणु सवलो आहे। हा, मिटनि माइटनि सभिनी लाइ हुते पुॼणु ॾुखियो आहे। सही आहे, मां सही थी चए। हा, सो बसि अम्मा उहा मोटी आहियूं, पंहिंजी इमिग्रेशन बि ख़तमु करायूं, सभु कुझु हाणे आराम सां सकर में वेठियूं। ख़ुशि हुजे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ॾिसंदड़नि खे वेंदे वेंदे छा लतीफ़ जो इहो शहर त महिरूम ई मरी विया, माहिर थी न मोआ, चिड़ीअ जीअं चुंब हणी लुॾाऊं लोआ, हुबा बई हुआ इन्हीअ वादीअ विच में। सो इहो असां ते आहे त पंहिंजी ज़िंदगी खे पाणीअ जो फोटो या हुबाब था बणायूं हिन सॼी ज़िंदगी जे वादियुनि में, या असां माहिर थी ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, उन जे माण्हुनि जे लाइ कुझु कयूं था। असां थोरा हितां आहियूं सान जे सदर इंजीनियर मोहम्मद अली महर साहिब जा, ऐं असीं चाहियूं था त बि जेको बि लीडर टीवी ते प्रोग्राम ॾिसो था, इन लीडर टीवी जे इन प्रोग्राम सां गॾु लीडर टीवी खे सब्सक्राइब बि कयो, त जीअं घणे में घणा ॾिसंदड़ सॼी दुनिया में वधनि।